अस्सलाम वालेकुम यार मदद दोस्तों केड़ा हाल खुश आयो ठीक ठाक दोस्तों आज खीरे बुरड़े जी माशाअल्लाह 3 पगारा पंजी पगारा तवा इंटरव्यू पाण दियो दोस्तों वडी मेहरबानी आज बेहद खुशी थी असा जी जगह पगार हुई यूट्यूब जी उहा यकीन कयो 12000 का शुरू थी पेरे महीने 12 आई वरी 14 आई वरी 16 वरी 18 वरी 24 अज जो यूबीएल बैंक ते व्याजे असा यूट्यूब की तनख्वाह अची वही वह कढाए आयम यकीन कयो ही यूट्यूब की तनख्वाह है पूरा 36,000 रुपया माशाअल्लाह माशाअल्लाह 36 पूरा 36,000 रुपया यूट्यूब की तनख्वाह इहा तहां जी मोहब्बत आ तहां जो प्यार आ जो तव्हां असांखे फॉलो किया असांजा वीडियो ॾिसो था सिंध पाकिस्तान दुबई सऊदी इंडिया बल्कि जेके भी मुल्क आहिनि ॿाहिरियां सभिनी जी वॾी महिरबानी जिते जिते असांजा सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा रहनि था सभिनी जा लख तोरा इहा तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां असांखे फॉलो कयो था ॾिसो था ऐं तव्हांजी महिरबानी सां अॼु हीअ जेका असांजे हथ में कैश आहे पघार आहे इहो तव्हांजी महिरबानी आहे मौला तव्हांखे ख़ुशि आबाद रखे वॾी महिरबानी वेंदे वेंदे हिकिड़ो निमाणो अर्ज़ु आहे त जंहिं दोस्त असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो सो महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं अञा असांखे घणी सपोर्ट थिए वॾी महिरबानी हा यार ठुल वारा तोखे सब्सक्राइब न कंदा आहिनि ठुल वारा तुझे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो अथऊं ठुल वारनि जो करे तुझे ठुल वारनि सब्सक्राइब तोखे कयो हुजे हा न त पोइ लख खां तुंहिंजा वधीक सब्सक्राइबर आस्ते आस्ते सभु थींदा सभ खां पहिरियां मोहबत जेका मुंहिंजी शुरूआत थी आहे उहा ठुल जी आवाम सां थी आहे ॾिसूं शाम ताईं केतिरा अचनि था वॾी महिरबानी दोस्तो ही तनख्वाह अची वई असांजी अॼु ॾाढी दिलि ख़ुशि आहे यकीन कयो ॾाढी दिलि ख़ुशि आहे अॼु 18,000 खां 12 खां शुरूआत कई थी अची 36 ते पुगासीं वॾी महिरबानी ई त ढटके थी वई उस्ताद पोइ सोचूं था वीडियो बंदि करवा बस सिज जी नाजाइज़ी ॾिसे थो अॼु ये टिक आयो बीठो थी अॼु मां रोज़ो रखियो आहे उहा रोज़ लही वेंदो ख़बर ई न पवंदी हूंदा ई थींदी रमज़ान मदीने में हुजा वालेकुम सलाम साला बेटा दे खबर अॼु रोज़ो कहिड़ी मस्जिद में खोलींदासीं बस अॼु को ताड़ियों का जाते माल हुजे गरीब इफ्तार पार्टी मस्जिद में रोज़ो को खोल रहा किथे त रोज़ो भी खोलियूं यार यो खीरो चंडो रोज़ो रखे ही नथो पियो महीनो गुज़रण वारो आहे मवाली है ना भंग ते सॼो ॾींहुं पियो हूंदो आहे अरे ये जो का कटल करे नी रोज़ो रखायूं मेरे नालो त लिखायूं हां यार कनु दे समझी गए हां आज इया त चल अॼु ने रोज़ो रख रहा भंग था पियो पियो दरेदा जियो जियो भंगा सफ़र असांजो ओ भंगा साथी असांजो अधु हाणे पियां तो अधु वरी राति पीदो मांसि असल ठठ थी वेंदा को बिलो मवाली बि कोन्हे पेट भरे तो भंग पियां करार थिया अरे भंगा भटारी तक ने बाबू पायो किया तक छबल सुदे को दी तक खीरा ओ खीरा चल चल कुत्ता कुत्ता नाय माय अभी को था खीरा तो के खबर अभी है रमजान शरीफ जो महीनो बा बरकत महीनो हले तो भंग मगी छते खुदाने मुजी गाल 4 ॾींहं जी ज़िंदगी आ रात मां ख्वाब में ॾिठुम त हिकिड़ो बुज़ुर्ग आयो आहे अच्छा कपिड़ा पिया था हां से मां ॿुधायो त हां उन चयो त खीरे के चयो वञी तू रोज़ो रखो रोज़े लाइ हां चई पाण चई वॾो इमामो से सफेद पोश हां वॾी जेको सुन्नत अस बाक़ायदे चई त खीरे के वञी तव्हां चओ त रोज़ो रखे इन जा सभु कुझु मां बख़्शींदुमि सुभान अल्लाह हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे भली रोज़ो न रखे असां तोखे चयोसीं मुंहिंजो फर्ज़ हो न बाबा अहिड़ा बुज़ुर्ग अची मूंखे चई वञनि मां रोज़ो न रखां रखंदे न रोज़ो रखंदुमि हां दिया नालो लिखराए नालो लिखराए हाणे रोज़ो रखजाए राति रोज़ो रखंदुमि बुख ते बि रोज़ो रखंदुमि मानी मानी खाई जा मानी खाई पर रोज़ो ठीक है साल फर्ज़ साईं मां तोखे ॿुधायो ठीक है अल्लाह वधाईंदो तव्हांखे बि जेको ख्वाब वारो बुज़ुर्ग हुयो उन खे बि हाणे सुम्हूं था सुबुह वरी रोज़ो रखंदासीं अञा सिज भाउ टिक आयो बीठो थी उते ई कलाक थियो आहे ॾिसी वियो आहे उते ई बीठो आहे वणनि वटि बुज़ुर्ग ख्वाब में आयल बाक़ी इन ज़ुबैर मौलाई जे चवण ते रोज़ो न रखां अहिड़ी भंग पटारी अञा ताईं पई आहे
हाय सुभान अल्लाह ॾींहुं गरम थो लॻे पर भंग भटारी मूंखे थधी थी लॻे हाय हाय रोज़ो आहे सही रोज़ो आहे केसर जाए हिते अॼु मां मवाली रोज़ो रखियो आहे त तूं न हीअं थी जाए न हीअं थी जाए काॾे वञा ॿार लिगरी ॾिसां तो वण हिन मथां वण में अटकियल आहे ॿार ॾिसां सिज खे काॾे वियो बस सिज जी नाजाइज़ी ॾिसे थो अॼु ये टिक आयो बीठो थी अॼु मां रोज़ो रखियो आहे उहो रोज़ लही वेंदो ख़बर ई न पवंदी हूंदई थींदी अॼु मां बि यार इन निभा खे को पुछा त क्या मोला हबीब को रोज़ो तो रखाए मूंखे वरी जीअं ख्वाब में फ़रिश्तो आयो आहे खीरे खे चयो रोज़ो रखे हाणे रखियो त आहे मथां शिकारपुर सिज लही वियो आहे त पोइ होॾे वञा हलो काल कया लॻे रोज़े वत हा कीरा हा अबा ॾे हल मोला हेॾे सिज लथो आहे न कोन बा अञा हे अढाई थिया आहिनि तोखे हाणे सिज ई लॻी आया ॿुधाई का मार पोइ मूंखे रोज़ो रखायो थी वेल बि विझायो थी हेठि त थोरो थी काॾे वञा हा बी यार सदा मां पुछा की मथां जेकाबाद में एयरपोर्ट आहे उते जहाज बाज लहंदा आहिनि मन सिज लही वियो हुजे हलो खीरे करे छा चंडरे खे हा कीरा अबा सदा हा खीरो हा ॾे हाल हेॾो सिज लही वियो आहे रोज़ो खोलियूं न लथो आहे अञा थोरा वण ताकि परे करे लहे न वणनि खे ॾिसी मथां नथो लहे ठीकु आहे मरी वियासीं सुरे ई नथो साईं सुरे ई नथो बी ज़ुबैर खां पुछा कया इनखे ख़बर हूंदी मीरपुर में आहे मथां मीरपुर में सिज अॻे लहे थो हलो जी जी खीरा छा हाल आहे उस्ताद ज़ुबैर इहो सिज लही वियो रोज़ो खोलिया अरे चलो थियो आहे छा मथां रोज़ो भञे बाबा गुनाह खणे अञा 3 थिया आहिनि अञा सिज में 3 कलाक साढी पिया आहिनि हा नरो नाला मालिका खीरा घबराए न पई हलो हाणे पयो ॻाल्हाए न खणंदो मां मरी वियासीं हाणे लही वञा जो कोन्हे मूंखे ग़लती माफ़ करे मेरा मुंहिंजे पीउ ॾाॾे खे तोबा जो रोज़ो रखां गर्मी भी लाई पी थे ॾियूं मक्खियूं पी थियनि काॾे वियो चंडरो ने भाॻो ओ हेॾे ॿुहारी ॾे काॾे वियो छा आहे साहब हे ॿुहारी ॾे ॾियूं मक्खियूं मूंखे पियूं तंग करनि चंडरी पाण ॿुहारी ॾे मां ॿुहारी ॾियां रोज़ त ॾींदो अॼु छा थियो थी शौक़ जो शादी शौक़ जी शादी भले पढ़ कराए वती हम पाण ज़िम्मेदारी खई हुई हा ॾे वाह वेल में काथा वे कसम सा ने के शादी कयो से शौक़ जी अबे चवा वठी दिया का तो गोठो तेरी शारी वर तो आरी बारी भी पान दिया था भी पान भले पढ़ करे ॾिनी यार कम मां पाण कंदुमि मां कोन कंदी हुयमि घर जो कम उते भी हिते पाण कर कसम केड़ो हलाए तो नेट जो पैकेज अथी ना कराए छॾी जा शहर वञे न वो इहो भी मां कराया एमबीयू घटि थी वञ ए ॿुहारी ॾेई पोइ मूंखे चांहि कप करे ॾे हा यंग मथे कर थोरो चंडरी पेरनि खे साफ़ कई वई एॾे मासाल ते हाणे वरी शकी थो थिए राति होटल ते त वॾियूं टाणा हणे पियो त मां जेका शादी कई आहे ॿुहारी बि पाण ॾींदी आहे थांव बि पाण धोईंदी आहे लटा कपिड़ा बि पाण धोए मूंखे चए राति जो ज़ोर ॾींदी आहे मुंहिंजी नौकर आहे मुंहिंजी गुलाम आहे शकी नथो थिए ॿुहारी त तूं पाण थो ॾे नौकर आहे ॿुध तू होटल ते कंहिंखे बि न ॿुधाइजांइ अधु चाह तोखे पीआईंदुमि असां शौक़ जी शादी कयोसीं इहो दांगी मलियोसीं तोखे कहिड़ो ख़बर हिते असां को पुछा कर न वरी इहो फूका सटींदो आहे हिते तूं वरी जाई सम्झो हिते सभु कमु पाण कंदो आहे हा पुट रोज़ पीआईंदो आहे पुट हे ॻाल्हि मां मोब खे बि ॾसींदोमांइ मीर खे बि उबदार खे तोखे ख्वार खैरा तोखे फुल पिलाईंदो हा फुल पीआईंदो मां अलाह जो कसम आहे बोतल बि भाभी हे जे बिस्किट बि हे चए पियो त जेका मां शादी कई आहे शौक़ जी मुंहिंजी नौकराणी आहे मूंखे ज़ोर ॾींदी आहे हा नौकराणी आहे वॾी ए बा जेको आहे त
लिख पढ़ थियल आहे हर शइ थियल आहे हेई कंदो आहे शादी बड़ी फूकू सटींदो माण्हुनि जे अॻियो तूं जाई सम्झंदो हुई छा पोइ होटल ते छो जाई आहे बड़ी ईअं ड्राड़ बस तू पाण वटि ॻाल्हि रखेसि बस मड़ी कुझु ॿार ते घर में त इज़त हुई न त ॿार हुजेसि हा थोरी तकी रखेसि महिरबानी तुंहिंजी ॿार कंहिंखे बि न ॿुधाइजांइ मोह बि खे बि न ॿुधाइजांइ बोतल शीशे वारो पीआईंदो मां हाणे 100 ॾे त मां वञा थोरो संबोसा बंबोसा वठी अचां मौला सां हाणे हिनखे पैकेज न त मां ॿुधाई तो हाणे फोन कयई त छोरा खैरा ॾींदो ॾेसि न भॻा घुराई तो न ॿार त कुझु इज़त हुजे ई बणा हाणे ॾींदे घर में त उअई कोन होटल ते वञी ॿुधाई सभिनि खे बस ॿुधाईंदई वरी न अॻाणे जो समोसा पाकड़ा तोखे खारायूं 100 रुपए सुभाणे ॾींदई सुभाणे ॾींदो मां मने शहर जा पकोड़ा बि खाराईंदो सभु सफ़ा रन मुरी ता तोखे छा ख़बर मां को पुछा कयो थी ये जो न यो मोकारो थी सिज लहे जो घर भजे तो ये बाबी जा मोचड़ा तो के घर आने दा न त यार इंदा ये सदा वेठो होंदे होटल ते बस छा क्या मजा थी यो दागी बने तरे तो के चौ ए बार घुमे त घर जो कम केर करंदो तू त वरी फोन ते गालाए तो मैं शौक जी शादी कंदम हालत ॾिठी थी न मां ॾिसी बि न कजाए अब हैया तो शौक जी शादी हां ॾिसी न इश्क करे ना बारी रे मक्खियूं थिन थियूं जी शादी हलो जा मां चांहि जो कप बि करे रे मां शकी दा ईद जे अॻियां त न चो न बाद में करे ॾींदो मां हाणे मां कपड़ा बि गॾु थी विया न मथां ईद बि अचे थी इहा सफ़ाई करे ॾियारो ॿारो लाइ कपड़ा बि धोई छॾ बुढ़ी वर घर जी सफ़ाई करे छॾ इश्क जी शादी न कंदो तोबा चंद्री बेइज्जती कराई वेंदी बासात अहिड़ो आहे केटी न्यूज़ चैनल हाणे सॼण खे ॿुधाईंदो छा कयां त मुंहिंजी इज़त करे इज़त थी वॾी इज़त थी ॿार वॾी इज़त थी ख़बर आहे घर चलियो हलियो थो वञे ॿार ॾिनी पोइ घर छॾी वञजां